नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे जुडो में ख़बर ॾींदा हलूं त जुडो में पसंद जी शादी कंदड़ जोड़े पारां तहफ़ुज़ जो मुतालबो कयो वियो आहे। शिदातपुर जी जटिया पाड़े जी रवासी मुख्तियार पुट बादल ऐं नूरियाबाद कॉलोनी शिदातपुर जी रवासण 19 साला नारी शुमाइला धी बशीर अहमद मुगल ऐवान साफ़ जुडो पहुची इख़्तियारनि खां तहफ़ुज़ जी घुर कई। इन मौक़े ते हिन चयो त असां हिक ॿिए खे पसंद करियूं था ऐं 10 महीना अॻु असां शिदातपुर में पसंद जी शादी करे निकाह कयो। नौजवान मुख्तियार ॿुधायो त असांजी शादी करण ते घरवारी जा माइट असांखे कूड़नि केसर में फासण ऐं संगीन नतीजा भोगण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि, जंहिं करे असां ख़ौफ़ वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहियूं। हिननि चयो त असांजी ज़िंदगी खे ख़तरो आहे। हिननि आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो त नोटिस वठी खेसि तहफ़ुज़ फराहम कयो वञे। शुमाइला, आप किसकी बेटी हो? बशीर अहमद की। बशीर अहमद की। आप कहाँ के रहने वाले हो? शिदातपुर के। शिदातपुर के। अच्छा, आपने शादी की है? जी। रज़ा खुशी से की है? जी, रज़ा खुशी से। आपके ऊपर किसी को कोई प्रेशर वगैरह तो नहीं है? नहीं, किसी का प्रेशर नहीं, शादी से ही है। अच्छा, मुतालबा है? मेरा मुतालबा ये है, मैंने अपनी मर्ज़ी से शादी करी, किसी की ज़ोर ज़बरदस्ती नहीं है। और मुख्तियार अली से मेरा निकाह हुआ है, 10 महीने हो गए हैं। और मुझे अपने घर वालों से खतरा है कि वो कोई केस वगैरह ना करें। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विज़िट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।